देख लो मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम। जय श्री राम, जय झूलेलाल। दोस्तों, मां सिंगर अजय अची रहियो आहियां सिंधु एकता मंच पारां थर्ड इंटरनेशनल सिंधी सम्मेलन जेको थी रहियो आहे पहिरियों दफ़ो प्रभु श्री राम जी पावन नगरी अयोध्या में 13, 14 ऐं 15 जुलाई 2024। अचो गॾिजी हिन सम्मेलन खे सफल ऐं यादगार बणायूं, सिंधियत जो परचम सॼे विश्व में लहरायूं, सिंधी गीत संगीत ऐं सांस्कृतिक कार्यक्रम सां सजल हिन सम्मेलन में पंहिंजी हाज़िरी लॻायूं। त गॾिजूं था 13, 14, 15 जुलाई अयोध्या में। जय श्री राम, जय झूलेलाल। दोस्तों।